ओम शांति। अरे मिले तारीख है 22/12/2025। अॼु मिठा मिठा अवतार चवनि था मीठे मीठे ॿार बाबा जो आहिनि जहिड़ा आहिनि उन्हनि खे यथार्थ पहचाने करे यादि करो। इन जे लाइ पंहिंजी बुद्धि खे विशाल ठाहियो। बाबा जो आहिनि जहिड़ा आहिनि उन्हनि खे यथार्थ पहचाने करे यादि करो। इन जे लाइ पंहिंजी बुद्धि खे विशाल ठाहियो। बाबा खे पहचानण लाइ प्रश्न आहे, बाबा खे ग़रीब निवास छो चइबो आहे? उत्तर आहे, श्री हिन समय जॾहिं सॼी दुनिया ग़रीब अर्थात दुखी थी वेंदी आहे तॾहिं बाबा ईंदा आहिनि सभिनि जो दुख सभिनि खे दुख सां छुड़ाइण लाइ। बाक़ी कंहिं ते तरस खाए करे कपिड़ा ॾियनि पैसा ॾियनि उहो कोई कमाल जी ॻाल्हि कोन्हे। हिन सां कोई साहूकार थोरी ठही वेंदो। ईअं न कि कोई हिन भीलनि खे पैसा ॾेई करे ग़रीब निवाज कहलाईंदो। मां त ग़रीब अर्थात पतितनि खे जंहिंमें ज्ञान न आहे उन्हनि खे ज्ञान ॾेई करे पावन ठाहींदो आहे। बाबा त ग़रीब अर्थात पतितनि खे, त हिन दुनिया में ग़रीब केरु आहिनि? जेका पतित आहिनि, उन्हनि खे ज्ञान ॾेई करे पावन ठाहींदा आहिनि। गीता इहे ई बहार आहे दुनिया खे भुलिजाइण जी। ओम शांति। मिठे मिठे ॿारनि गीत ॿुधियो। ॿार ॼाणंदा आहिनि गीत त दुनियावी मनुष्य ॻाईंदा आहिनि। अक्षर वॾा सुठा आहिनि। इन पुराणी दुनिया खे भुलिजणो आहे, है न। अक्षर ॾाढा सुठा आहिनि, इन पुराणी दुनिया खे भुलिजणो आहे। जेका गीत में अक्षर आहिनि अॻियां हीअं न सम्झंदा हुआसीं। कलयुगी मनुष्य खे बि सम्झ में न ईंदो आहे कि नई दुनिया में वञिणो हूंदो आहे त ज़रूरु पुराणी खे भुलिजणो हूंदो। भले एतिरो सम्झंदा आहिनि पुराणी दुनिया खे छॾिणो आहे, परंतु उहो सम्झंदा आहिनि अजनि ॾाढो समय आहे। छो जी शास्त्रनि में लख वर्ष चई छॾियो अथनि। मतिलबु चईंदा आहिनि न त कलयुग एतिरो वर्ष पियो आहे। नई से पुराणी थींदी इहा त सम्झंदा आहिनि, परंतु लंबो टाइम विझण सां भुलिजी विया आहिनि। तव्हांखे हाणे स्मृति दिलाई आहे न बाबा, हाणे नई दुनिया स्थापना थींदी आहे, इन करे पुराणी दुनिया खे भुलिजणो आहे। भुलिजी वञण सां छा थींदो? असां इहे शरीर छॾे नई दुनिया में वेंदासीं। परंतु अज्ञान काल में अहिड़ी ॻाल्हियुनि जे अर्थ ते कंहिंखे ध्यानु न वेंदो आहे। जंहिं प्रकार बाबा सम्झाईंदा आहिनि ईअं कोई बि सम्झाइण वारो न आहे। तव्हां इन्हनि जे अर्थ खे सम्झी सघंदा आहियो। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि बाबा ॾाढो साधारण अनन्य सुठा सुठा ॿार बि पूरो सम्झंदा न आहिनि। भुलिजी वेंदा आहिनि कि हिन में शिव बाबा ईंदा आहिनि। कोई बि डायरेक्शन ॾींदा आहिनि त सम्झंदा न आहिनि कि शिव बाबा जो डायरेक्शन आहे। शिव बाबा खे सॼो ॾींहुं जीअं भुलिजी विया आहिनि। पूरो न सम्झण जे कारण उहे कमु न कंदा आहिनि। माया यादि करणु न ॾींदी आहे। पूरो न सम्झण जे कारण उहो कमु न कंदा आहिनि जेको शिव बाबा चईंदा आहिनि। माया यादि करणु न ॾींदी आहे। स्थाई उहा यादि ठहिरंदी न आहे। महिनत कंदे कंदे पिछाड़ी में आख़िर उहा अवस्था त थियणी आहे जॾहिं सिर्फ़ु मां आत्मा ऐं बाबा यादि रहंदा, ॿियो कुझु बि यादि न रहंदो। अहिड़ो कोई बि न आहे जो हिन समय कर्मातीत अवस्था खे पाए वठे। बाप जो आहिनि जहिड़ा आहिनि उन्हनि खे ॼाणण में ॾाढी वॾी बुद्धि खपे। तव्हां सां पुछंदा आहिनि बाप दादा गरम कपिड़ा पाईंदा आहिनि? चईंदा ॿिन्हिनि खे त पिया आहिनि। शिव बाबा चईंदा मां थोरी गरम कपिड़ा पाईंदो आहियां।
मूंखे ठंडी न लॻंदी आहे। हा, जंहिंमें प्रवेश कंदो आहे उन्हनि खे ठंडी लॻंदी आहे। मूंखे त न बुख न प्यास कुझु न लॻंदो आहे। मां त निर्लेप आहे न। सर्विस कंदे हुए बि इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि सां न्यारो आहियां। मां खाईंदो पीअंदो न आहियां। जीअं हिकु साधू बि चईंदो हुयो न, मां न खाईंदो आहे न पीअंदो आहे। उन्हनि त पोइ आर्टिफिशियल वेश धारण कयो आहे। देवताउनि जे नाम बि त ॾाढा रखिया आहिनि न। ॿियो कोई धर्म में देवी देवता ठहींदा न आहिनि, है न। मतिलबु देवी देवताउनि जहिड़ा नाम बि ॾाढनि रखिया आहिनि पंहिंजे मथां। ऐं ॾिसो, कोई देवी देवताउनि जो कैरेक्टर निभाईंदो आहे त उनखे हूअं सम्झण लॻी वेंदा आहिनि। हिते केतिरा मंदर आहिनि। ॿाहिरि में त हिकु शिव बाबा खे ई मञंदा आहिनि। बुद्धि बि चईंदी आहे फादर त हिकु हूंदो आहे न, फादर सां ई वरसो मिलंदो आहे। तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे कल्प जे हिन पुरुषोत्तम संगम युग ते ई बाबा सां वरसो मिलंदो आहे। जॾहिं असां सुखधाम में वेंदा आहियूं त बाक़ी सभु शांतिधाम में रहंदा आहिनि। तव्हां में बि सम्झ नंबरवार आहे, है न। जॾहिं असां सुखधाम में आहियूं त बाक़ी सभु शांतिधाम में आहिनि। तव्हां में बि सम्झ नंबरवार आहे। अगरि ज्ञान जे वीचारनि में रहंदा हो त उन्हनि जा बोल ई उहे निकिरंदा। तव्हां रूप बसंत ठही वेंदा आहियो। जॾहिं ज्ञान जे वीचार में त बोल ओड़ा ई निकिरंदा त तव्हां रूप बसंत ठही वेंदा आहियो बाबा द्वारा। तव्हां रूप बि आहियो, पसंदि बि आहियो। दुनिया में ॿियो कोई चई न सघे कि असां रूप पसंदि आहियूं। तव्हां हाणे पढ़ो था, पिछाड़ी ताईं नंबरवार पुरुषार्थ अनुसार पढ़ी वठंदा। शिव बाबा असां आत्माउनि जो बाबा आहे। इहे बि दिलि सां लॻंदो आहे न। भक्ति मार्ग में थोरी दिलि सां लॻंदो। हिते तव्हां सम्मुख वेठा आहियो, सम्झंदा आहियो बाबा पोइ हिन समय ईंदा। पोइ ॿियो कोई समय बाबा खे अचण जी दरकार ई न आहे। सत्य खां त्रेता ताईं अचिणो न आहे बाबा खे। द्वापर खां कलयुग ताईं बि अचण जो न आहे। उहे ईंदा ई कल्प जे संगम युग ते आहिनि। बाबा आहिनि बि ग़रीब निवाज़, अर्थात सॼी दुनिया जो दुखी ग़रीब थी वेंदी आहे उन्हनि जो बाबा आहे। इन्हनि जे दिलि में छा हूंदो आहे? असां ग़रीब निवाज़ आहियूं। सभिनि जो दुख अर्थात ग़रीबी मिटी वेंदी आहे। उहो त सवाइ ज्ञान सां कम थी न सघे। बाक़ी कपिड़ा आदि ॾियण सां कोई साहूकार त न थी वेंदो न। करे करे ग़रीब खे ॾिसण सां दिलि थींदी हिनखे कपिड़ा ॾियूं, छो जो यादि पईंदो आहे न मां ग़रीब निवाज़ आहियां। मतिलबु भॻवानु साथ साथ इहे बि सम्झाईंदा आहिनि कि मां ग़रीब निवाज़ कोई न भीलनि जे लाइ न आहियां। भले बाबा खे अगरि कोई ग़रीब नज़र बि ईंदो हुयो त बाबा उन्हनि खे कपिड़ा ॾींदा हुया, छो जो सोचदा हुया मां ग़रीब निवाज़ आहियां। मां ग़रीब निवाज़ आहियां जो बिल्कुलु ई पतित आहिनि उन्हनि खे पावन ठाहींदो आहे। मां आहियां ई पतित पावन। साथ साथ बाबा खे बि यादि रहंदो आहे कि मां कहिड़नि ग़रीबनि जो उद्धार कंदो आहे, मतिलबु पतित आत्माउनि खे पावन ठाहींदो आहे। त वीचार हलंदो आहे कि मां ग़रीब निवाज़ आहियां, परंतु पैसा आदि कीअं ॾियां। पैसा आदि ॾियण वारा त दुनिया में ॾाढा आहिनि। ॾाढा फंड्स निकिरंदा आहिनि जो पोइ अनाथ आश्रम में मोकिले छॾींदा आहिनि। ॼाणंदा आहिनि अनाथ रहंदा आहिनि, अर्थात जंहिंजो नाथ न आहे। अनाथ माना ग़रीब। तव्हांजो बि नाथ न हुयो न, अर्थात बाबा न आहे। तव्हां ग़रीब हुयो, ज्ञान न हुयो तव्हांखे, है न। तव्हां ग़रीब हुयो, ज्ञान न हुयो। जो रूप पसंदि न आहे उहो ग़रीब अनाथ आहिनि, है न। तव्हां ग़रीब हुयो अर्थात असां में ज्ञान न हुयो। जो रूप पसंदि न आहिनि उहो ग़रीब अनाथ आहिनि। रूप पसंदि बाबा चई न, ज्ञान ॿुधी करे ज्ञान जे वीचारनि में हलंदव त ओड़ा शब्द ई निकिरंदा। तव्हांजी बुद्धि में आहे सभु ग़रीब आहिनि, कुझु उन्हनि खे ॾियूं। बाबा ग़रीब निवाज़ त चईंदा अहिड़ी चीज़, बाबा ग़रीब निवाज़ आहिनि त चईंदा अहिड़ी चीज़ ॾियूं जंहिंसां सदा जे लाइ इहे साहूकार थी वञनि। मतिलबु
पावन आत्मा थी वेंदी न, त भले ही उनखे जीवन में स्थूल धन संपत्ति चीज़ियों आदि जी कमी भी हूंदी, लेकिन उहा हमेशा ख़ुदि खे भरपूर सम्झी। त पावन आत्मा मतिलबु सदा जे लाइ साहूकार। ऐं पोइ सत्संग में त उन्हनि खे मिलंदो ई आहे। बाक़ी कपिड़ा आदि ॾियण इहे त कॉमन ॻाल्हि आहे, हुन में असां छो पऊं। असां त उन्हनि खे अनाथ खां सनाथ ठाहे ॾींदा आहियूं। पर केतिरा बि कोई करोड़पति आहिनि, परंतु उहे बि सभु अल्पकाल जे लाइ आहिनि, है न। इहा आहे ही अनाथनि जी दुनिया। पर पैसे वारा आहिनि, उहो बि अल्पकाल जे लाइ। हुते आहे ही सदैव सनाथ। हिते भल पैसे वारा आहिनि, उहो बि अल्पकाल जे लाइ। हुते आहे ही सदैव सनाथ सत्युग में। हुते ईअं अहिड़ा कर्म न कुटंदा। हिते केतिरा ग़रीब आहिनि, जेके धन आहे उन्हनि खे बि पंहिंजो नशो चढ़ियल आहे, असां स्वर्ग में आहियूं, परंतु आहिनि न। इहे तव्हां ॼाणंदा आहियो, हिन समय कोई बि मनुष्य सनाथ न आहे, सभु अनाथ आहिनि, छोकी बाबा खे न ॼाणंदा आहिनि। इहे पैसा आदि जो सभु मिटी में मिली वञणा आहिनि। मनुष्य सम्झंदा आहिनि असां वटि धन आहे जो पोतिरे पोतिरियूं खाईंदा रहनि, परंपरा हलंदो रहंदो, परंतु हीअं हलणो न आहे। इहे त सभु विनाश थी वेंदो। इन करे तव्हांखे हिन सॼी दुनिया सां वैराग्य अचिणो खपे न। जंहिंजा बैंक बैलेंस भरियल आहिनि, जो सोचंदा आहिनि असांजा पोतरा दोतरा खाईंदा रहंदा, परंतु ईअं थींदो न, सभु विनाश थी वेंदो। तव्हां ॼाणंदा आहियो नई दुनिया खे स्वर्ग, पुराणी दुनिया खे नर्क चइबो आहे। असांखे बाबा नई दुनिया जे लाइ साहूकार ठाहिनि था। इहा पुराणी दुनिया त ख़त्मु थियणी आहे। बाबा केतिरो साहूकार ठाहींदा आहिनि असांखे। लक्ष्मी नारायण केतिरा साहूकार कीअं ठहिया। छा कोई साहूकार सां वरसो मिलियो या लड़ाई कई। जीअं ॿिया राजगद्दी पाईंदा आहिनि, छा ईअं हिन लक्ष्मी नारायण राजगद्दी पायो, लड़ाई करे थोरी वरिती। कर्म अनुसार इहे धन मिलियो। छा थियो। बाबा जो कर्म सिखलाइण त बिल्कुलु ई न्यारो आहे। बाबा जो कर्म सिखायूं उहो हिननि कयो त उन्हनि खे राज्य पद मिलियो। इहो बिल्कुलु ई न्यारो आहे। कर्म अकर्म विकर्म अक्षर क्लियर आहे न। शास्त्रनि में कुझु अक्षर आहिनि, अटे में नमक जेतिरा रहिजी वेंदा आहिनि। किथे एतिरा करोड़ मनुष्य, बाक़ी रहंदा 9 लख। 1% बि न हूंदा त हिनखे चइबो आहे अटे में नमक। दुनिया सारी विनाश थी वेंदी। ॾाढा थोरा संगम युग में रहंदा। ॾाढा थोरा संगम युग ते रहंदा। दुनिया सॼी विनाश थी वेंदी। कोई पहिरों खां ई शरीर छॾे वेंदा आहिनि न। शरीर छॾे छॾंदा आहिनि, उहो पोइ रिसीव कंदा। जीअं मुगली बच्ची हुई, ॾाढी सुठी हुई, त जनम बिल्कुलु सुठे घर में वरितो हुनई। नंबरवार सुख में ई जनम वठंदा आहिनि। सुख त उन्हनि ॾिठो आहे, थोरो दुख बि ॾिसणो आहे। कर्मातीत अवस्था त कंहिंजी थी न आहे न। जनम ॾाढे सुखी घर में वञी करे वठंदा। ईअं न सम्झो हिते कोई सुखी घर न आहे। ॾाढा परिवार अहिड़ा सुठा हूंदा आहिनि की ॻाल्हि न पुछो। बाबा जो ॾिठल आहे न। मतिलबु उन्हनि जी जेकी बहू हूंदियूं आहिनि, बहुयूं मतिलबु हिकु ई घर में ईअं शांति मिलाप में रहंदियूं आहिनि त जो बसि सभी साथ में भक्ति कंदियूं आहिनि, गीता पढ़ंदियूं आहिनि। बाबा पुछियो आहे एतिरी सभु इकट्ठे रहंदा आहियो, झगड़ा आदि न थींदा आहिनि। चओ असां वटि त स्वर्ग आहे, असां सभी इकट्ठा रहंदा आहियूं, कॾहिं झगड़ो आदि न थींदो आहे, शांति में रहंदा आहियूं। शांति में रहंदा आहियूं। चवंदा आहिनि हिते त जीअं स्वर्ग आहे, त ज़रूरु स्वर्ग पास्ट थी वियो तॾहिं चइण में ईंदो आहे न की हिते त जीअं स्वर्ग लॻल आहे।
परंतु हिते त ॾाढनि जो सुभाउ स्वर्गवासी ठहिण जो ॾेखारे में न ॾींदो आहे। दासदासियूं बि त ठहिणियूं आहिनि। ये राजधानी स्थापना थींदी आहे, सभिनि जो सुभाउ स्वर्गवासी ठहिण जो ॾेखारे में ॾींदो न बाबा जी घर। त बाबा चईंदा आहिनि न सभु प्रकार जी आत्माएं खपनि, ये राजधानी स्थापना थींदी आहे। बाक़ी जो ब्राह्मण ठहींदा आहिनि उहे दैवी घराने में अचण वारा आहिनि। मतिलबु बाबा चईंदा आहिनि हिते फुल कास्ट ब्राह्मण बि आहिनि, हाफ कास्ट ब्राह्मण बि आहिनि। सत्य में बि सभिनि खे देवी देवता न चईंदासीं। जो ब्राह्मण ठहींदा उहे दैवी घराने में ईंदा, परंतु नंबरवार। कोई त ॾाढा मिठा हूंदा आहिनि, सभिनि खे प्यार कंदा रहंदा आहिनि, कॾहिं कंहिं ते गुस्सो न कंदा आहिनि। गुस्सो करण सां दुख थींदो आहे। जो मनसा वाचा कर्मणा कंहिंखे दुख ई ॾींदा रहंदा उन्हनि खे चइबो दुखी आत्मा। जो ॿियनि खे दुख ॾींदा आहिनि उहे ख़ुदि ई दुखी हूंदी आहे। जी पुण्य आत्मा पाप आत्मा चईंदा आहिनि न, शरीर जो नाम वठंदा आहिनि छा? पुण्य शरीर पाप शरीर थोड़ी चईंदा आहिनि। वास्तव में आत्मा ई ठहींदी आहे। सभु पाप आत्मायूं बि हिकु जहिड़ी न हूंदियूं आहिनि, पुण्य आत्मायूं बि हिकु जहिड़ी न हूंदियूं आहिनि। नंबरवार पुरुषार्थ अनुसार हूंदा आहिनि। स्टूडेंट ख़ुदि सम्झंदा हूंदा न कि असांजे कैरेक्टर अवस्था कहिड़ी आहे, असां कीअं हलंदा आहियूं। सभिनि खे मिठो, सभिनि सां मिठो ॻाल्हाईंदा आहियूं। कोई कुझु चए असां उल्टो सुल्टो जवाब त न ॾींदा आहियूं। बाबा खे कई बार चईंदा आहिनि ॿार, कोई कुझु चए त उल्टो सुल्टो जवाब त न ॾींदा आहियूं। बाबा खे कई बार चईंदा आहिनि ॿारनि ते गुस्सो अची वेंदो आहे। बाबा चईंदा आहिनि जेतिरो थी सघे प्यार सां कमु वठो, निर्मोही बि ठहिणो खपे न। इहे त तव्हां ॿार सम्झंदा आहियो। असांखे लक्ष्मी नारायण जहिड़ो ठहिणो आहे। इहे एम ऑब्जेक्ट साम्हूं बीठी आहे न, केतिरो ऊच एम ऑब्जेक्ट आहे। पढ़ाइण वारो बि हाईएस्ट आहे न, पढ़ाइण वारो बि हाईएस्ट आहे। श्री कृष्ण जी महिमा केतिरी ॻाईंदा आहिनि, सर्वगुण संपन्न 16 कला संपन्न। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा असां अहिड़ो ठहूं था। तव्हां हिते आया ई आहियो ईअं ठहिण, कीअं सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण। तव्हांजी सच्ची सत्यनारायण जी कथा आहे श्री नर सां श्री नारायण, नारी सां श्री लक्ष्मी जहिड़ो ठहिण जो। अमर कथा आहे अमरपुरी वञण जो। कई सन्यासी आदि हिन ॻाल्हियुनि खे न ॼाणंदा आहिनि। कोई बि मनुष्य मात्र खे ज्ञान सागर व पतित पावन न चईंदासीं। कोई बि मनुष्य मात्र खे ज्ञान सागर व पतित पावन न चईंदासीं। जबकि सॼी सृष्टि ही पतित आहे त असां पतित पावन कंहिंखे चऊं। जॾहिं पूरी सृष्टि पतित आहे त पतित पावन कंहिंखे चऊं। हिते कोई पुण्य आत्मा त आहे न। बाबा सम्झाईंदा आहिनि ये दुनिया ई पतित आहे। श्री कृष्ण अव्वल नंबर, हुननि खे बि भॻवान न चई सघंदा आहियूं। जनम मरण रहित त हिकु निराकार बाबा ई आहिनि। ॻायल बि आहे न श्री परमात्मा नमः। ब्रह्मा विष्णु शंकर खे देवता चई पोइ शिव खे परमात्मा चई ॾींदा आहिनि। त शिव सभिनि खां ऊच थिया न, उहो सभिनि जो बाबा आहे। वरसो बि बाप सां मिलणो आहे। सर्वव्यापी चइण सां वरसो न मिलंदो। बाबा स्वर्ग जी स्थापना करण वारा आहिनि त ज़रूरु स्वर्ग जो ई वरसो वठंदा। ये लक्ष्मी नारायण त नंबर 1 आहिनि। पढ़ाई सां इहे पद हिननि पायो। भारत जो प्राचीन योग छो न मशहूरु थींदो, जंहिंसां मनुष्य विश्व जो मालिक थी वेंदो। जे केरु पढ़ाई पढ़ण सां माण्हू
हाईएस्ट पद पाईंदो आहे हिन दुनिया में त उहा पढ़ाई केॾी मशहूरु आहे। त इहो बि योग केॾो मशहूरु आहे जंहिंसां मनुष्य विश्व जो मालिक ठही वेंदो आहे। हिनखे चइबो आहे सहज योग, सहज ज्ञान। इहो ॾाढो सहज आहे। हिकु ई जन्म जे पुरुषार्थ सां केतिरी प्राप्ति थी वेंदी आहे न। भक्ति मार्ग में जो जनम बाए जनम ठोकरी खाईंदा आया आहियूं, मिलंदो त कुझु न आहे। इहे त हिकु ई जनम में मिलंदो आहे। हाणे केतिरो सहज आहे, इन करे चइबो आहे सहज। सहज छो चइबो आहे? छो जी हिन ई जन्म में असांखे पढ़ाई करे एतिरो उच्च पद पाए वठंदा आहियूं। सेकेंड में जीवन मुक्ति ॻायल आहे न। अॼुकल्ह त ॾिसो कीअं कीअं इन्वेंशन कढंदा रहंदा आहिनि। साइंस जो बि वंडर आहे, साइंस जो बि वंडर आहे। त साइलेंस जो वंडर ॾिसो कीअं आहे कि हिकु ई जन्म में बाबा असांखे सहज राजयोग जी शिक्षा ॾेई करे विश्व जो ई मालिक ठाहे छॾींदा आहिनि। उहे सभु केतिरा ॾिसण में ईंदा आहिनि। हिते त कुझु न आहे। तव्हां शांती में वेठा आहियो, नौकिरी आदि बि कंदे, हथ काढे दिलि यार ॾे, यार तरफ़, मतिलबु आत्मा जी दिलि बाबा तरफ़। हुन दुनिया में त माण्हू पढ़ाई लिखाई कंदो आहे या जो बि कंदो आहे, केतिरो कुझु आहे। अॼुकल्ह माण्हू AI रोबोट्स केॾो कुझु कढनि था। मतिलबु एतिरा रोबोट्स, एॾी इन्वेंशन थी वई आहे कि माण्हू खे इंसान जी ज़रूरत ई न पए। माण्हू हिकु रोबोट ख़रीदे वठे, हिकु मशीन ख़रीदे वठे, सभु कुझु कमु करे सघंदो। ऐं हिते त ॾिसो असां कीअं शांति में वेठा आहियूं बाबा सां गॾु। ऐं बाबा खां शक्ति वठी पूरे विश्व ते राज्य प्राप्त करे वठंदा आहियूं। आशिक माशूक बि ॻायल आहे न। उहे हिक ॿिए जी शक्ल ते आशिक थींदा आहिनि। आशिक माशूक, हुते आशिक माशूक में विकार जी कोई ॻाल्हि न हूंदी आहे। किथे बि वेठे यादि अची वेंदो, रोटी खाईंदा रहंदा, बसि साम्हूं उन्हनि खे ॾिसंदा रहंदा। अंत में तव्हांजी अवस्था थी वेंदी, बसि बाबा खे ई यादि कंदा रहंदा, ॿियो कुझु यादि ई न ईंदो। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजे बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार रूप पसंदि ठही मुख सां सदा सुखदाई बोल कढणा आहे, दुखदाई न ठहिणो आहे। ज्ञान जे वीचारनि में रहणो आहे, मुख सां ज्ञान रत्न ई कढणा आहिनि। रूप पसंदि मतिलबु ज्ञान जी ॻाल्हियूं जे बारे में वीचार कंदे कंदे तव्हांजे मुख सां ज्ञान ई निकिरंदो। ॿियो आहे निर्मोही ठहिणो आहे, हर हिक सां प्यार सां कमु वठिणो आहे, कॾहिं बि गुस्सो न करिणो आहे। अनाथ खे सनाथ ठाहिण जी सेवा करणी आहे। सनाथ मतिलबु बाबा जो ठाहिण जी। वरदान पंहिंजे फ़रिश्ते रूप द्वारा गति सदी जो प्रसाद बांटण वारा मास्टर गति सदगति दाता ठहो। वर्तमान समय विश्व जी अनेक आत्मायूं परिस्थिति जे वस चिलाइनि थियूं। कोई महांगाई सां, कोई बुख सां, कोई तन जे रोग सां, कोई मन जी अशांति सां, अनेक प्रकार जे दुख आहिनि। बाबा चईंदा आहिनि न, दुखनि जी लिस्ट कढो। सभिनि जी नज़र टावर ऑफ पीस जी तरफ़ वञे थी। सभु ॾिसनि था हाहाकार खां पोइ जय जयकार कॾहिं थींदी। त हाणे पंहिंजी साकारी फ़रिश्ते रूप द्वारा, आकारी न साकारी फ़रिश्ते रूप द्वारा विश्व जे दुख दूर करो। साकारी फ़रिश्ते स्वरूप द्वारा विश्व जे दुख दूर करो। मास्टर गति सदगति दाता ठही भक्तनि खे गति सदगति जो प्रसाद बांटो। स्लोगन आहे, मन खे एतिरो शक्तिशाली ठाहे छॾियो जो कोई बि परिस्थिति मन खे हलचल में न लाहे सघे।
मतलब कुझु बि थी वञे लेकिन मन में इहो वीचार न अचे छा थींदो, कीअं थींदो, छो थियो, हिन ईअं छो कयईं। अव्यक्त इशारो, हाणे सेवा जे कर्म जे बंधन में न अचो। असांजो स्थान, असांजी सेवा, असांजे स्टूडेंट, असांजी सहयोगी आत्मायूं, इहे बि सेवा जे कर्म जो बंधन आहे। असांजे कर्म, असांजो स्थान, असांजी सेवा, असांजो स्टूडेंट आहे, असांजो सहयोगी आहे, इहे सेवा जे कर्म जो बंधन आहे। सभु बाबा जा ॿार आहिनि। अगरि तव्हां वटि कोई मुरली ॿुधणु अचे थो त हिन जो मतिलबु थी छुटी थी उहो तव्हांजो थी वियो। ॿियो किथे बि वञी मुरली ॿुधी सघे। हा, हुनजो ध्यानु रखिणो आहे कि हेॾे होॾे न भटकी वञे, कंहिं ग़लति रास्ते में न हली वञे। बाक़ी अगरि हुननि जी इंक्वायरी करो, ठीकु आहे, सही ॻाल्हि, सही पढ़े थो, सही वञे थो ॿियो किथे बि, ठीकु आहे। है न, इहे सेवा जे कर्म जो बंधन आहे। इन कर्म बंधन सां हाणे कर्माती थियो। है न, अगरि तव्हां उन्हनि सां तव्हांजो संपर्क बि नथो थिए त तव्हां उन्हनि जे लाइ शुभकामना करो। चलो हुन आत्मा जो बि उद्धार थिए, जिते बि वञे बाबा सां जुड़ियल रहे। त कर्माती ठहिणो आहे ऐं इहे उहो ई हा, इहे ई सभु कुझु आहे, इहे महसूस था दिलायो। आत्माउनि खे हाणे समीप ठिकाने ते लाहिणो आहे। आत्माउनि खे हाणे समीप ठिकाने ते लाहिणो आहे। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।